शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा हिस्से में वेठी हूं, निराकार में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधायो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। मुझे मीठा मीठा शिव बाबा ब्रह्मा जी तंग द्वारा चवंता मीठी मीठी बार बाबा चवंता कि हाणे जेको असां मां शब्द चईंदा आहिनि, ये मां शब्द असांखे मथे बि उड़ाईंदो आहे, मां शब्द असांखे हेठि बि किराईंदो आहे। अगरि असां इहो सम्झी करे चऊं भई मां आत्मा आहियां, चईं था न जॾहिं बि कुझु चऊं था त तव्हां मन में यादि रखो कि जीअं न मां अॼु ईअं कयो, मां हिननि सां ईअं ॻाल्हायो, मां हेॾो कमु कयो, मां अॼु सुबुह जो उथी करे भॻवान खे यादि कयो। इहे जॾहिं बि असां इहे शब्द चईंदा आहियूं न मां करे, त सदा यादि रखो मां खे आत्मा। छोकी अगरि शरीर खे सोचे करे चईंदा न कि मां शरीर ईअं कयो, अगरि असांखे यादि हूंदो कि मां अर्थात शरीर, त देह अहंकार थींदो। अगरि असां चऊं कि मां सुबुह जो उथियमि, मां सभिनि सुबुह खां इहे कमु थी करा, शरीर खे सम्झी करे, त असांखे न देह जो अहंकार अची वेंदो, त उहो असांखे हेठि किराए छॾिंदो। पर असां जेको बि सुठो कमु कयो, जेको बि सुठो कयो, एॾो सारो कमु कयो, उहो सभु ख़तमु थी वेंदो। छोकी अहंकार में असां ख़ुदि जी तारीफ़ कयोसीं, मतिलबु तव्हां कुझु बि सुठो कमु न कयो। ऐं अगरि असां ईअं ई चऊं, इहे सम्झी करे अंदरि कंहिंखे मुंहं सां त न चई सघंदा आहियूं, छोकी सभिनि खे त पतो न आहे न मां आत्मा आहियां। हीअ त असां पढ़ूं था न, बाक़ी माण्हू थोरी था पढ़नि। जेको ख़ुदि खे आत्मा सम्झो, पंहिंजे पीउ परमात्मा खे मञे थो, उहो हिन ॻाल्हि खे सम्झी सघंदो। त असां जॾहिं बि कंहिंखे ॿुधायूं न त अंदरि इहे यादि हुजणो खपे, मां की आत्मा। मां आत्मा सुबुह जो उथिया, मां एतिरो कमु कयो, मां आत्मा कयो। त आत्मा सम्झण सां छा यादि ईंदो? आत्मा जो पीउ परमात्मा। शरीर सम्झण सां सभु कुझु यादि ईंदो न, शरीर जा संबंधी, शरीर जा फीचर्स। ईअं ई अगरि असां यादि रखंदासीं कि मां आत्मा सुबुह जो उथियमि, मां आत्मा शरीर सां इहो कमु करायो, मां आत्मा कंहिंसां गॾु हुयमि? परमात्मा सां गॾु। त करण करावनार परमात्मा मूंखे शक्ति ॾे थो, मां ईअं सभु कयो, हिन में असांखे अहंकार न ईंदो, असां हेठि न किरंदासीं। त बाबा जी तो त असांखे बंधन में बि न फंसदासीं। तव्हां चई ॾिसजो, अगरि असां ख़ुदि खे शरीर सम्झी करे सोचंदा आहियूं न, मां फलाणी जी मां आहियां, फलाणी जी ज़ाल आहियां, फलाणी जी धीअ आहियां, त मुंहिंजो इहो फर्ज़ आहे, मूंखे पंहिंजे ॿारनि खे संभालणो, उथारणो, उन्हनि जे लाइ मूंखे रोटी ठाहिणी आहे, उन्हनि जे लाइ स्कूल आदि तयारु करणो आहे। त जॾहिं असां ख़ुदि खे देह सम्झी करे ईअं चईंदा आहियूं न, त बंधन में फसी वेंदा कि मूंखे ईअं करणो आहे, मुंहिंजा ॿार, मुंहिंजा इहे सभु मुंहिंजे घर जे लाइ ईअं करणो, त बंधन में फसी वेंदा आहियूं। पोइ अगरि असां कुझु न करे सघंदा आहियूं, नथो पुॼे या कुझु बि ॾिसो, चिड़चिड़ोपन अची वेंदो। ऐं अगरि असां ईअं सोचंदासीं कि मां आत्मा आहियां, मुंहिंजे आत्मा खे सुबुह जो उथणो आहे, मुंहिंजे आत्मा खे इहे करणो आहे, हिननि सभिनि आत्माउनि जे लाइ रोटी ठाहिणी, हिननि सभिनि आत्माउनि जे लाइ कमु करणो आहे, हिन घर में जेको बि सभु आत्माऊं रहूं था, त मुंहिंजी ड्यूटी आहे, मूंखे कमु करणो आहे।
त मां आत्मा सम्झण सां ई मूंखे केरु यादि ईंदो? परमात्मा। त मां अकेली न सम्झां ऐं बंधन में बि न फंसां ऐं असांखे शक्ति बि मिलंदी। त असां संबंध में अची करे ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां हल्को थी करे कमु कंदासीं। छोकी परमात्मा शक्ति हूंदी न, भई मां आत्मा खे करणो त मुंहिंजी आत्मा जो बि परमात्मा मूंसां गॾु आहे। ऐं इहे बि आत्मा ई आहिनि, भले शरीर सां संबंध मुंहिंजा ॿार माउ पीउ पति पत्नी आहिनि, लेकिन असल में त मां आत्मा आहियां, इहे बि आत्मा आहिनि। मूंखे हिननि आत्माउनि जे लाइ इहे करणो त ससर बंधननि सां मुक्त थी करे संबंध में अची करे सुख शांति जे संबंध में अची करे खेल खेलंदासीं। त बंधन ऐं अहंकार खत्म करण लाइ छा करणो पवंदो? सदा जॾहिं बि मां चओ था त यादि रखो, मां की मां आत्मा, मां आत्मा। रोज रात जो जॾहिं सुम्हो न त यादि करे सुम्हो, जे पंहिंजे अंदर ध्यानु रखी सुम्झो, पंहिंजे पाण खे ॿुधाए यादि करे सुम्झो की मां आत्मा अॼु छा छा कयो ऐं मुंहिंजी आत्मा खे कॾहिं छा छा करणो आहे, छा छा खेल खेॾणो आहे, तंहिंसां गॾु परमात्मा सां गॾु अंदर ई अंदर मां आत्मा परमात्मा सां गॾु आहियां। जॾहिं आत्मा संघर्ष त परमात्मा जो साथ ऑटोमेटिकली सम्झ में ईंदो। असां कॾहिं बि कर्म जे बंधन में न ईंदासीं। ॾिसो, अगरि मां सोचां कर्म जो बंधन कीअं ईंदो आहे की मूंखे ईअं करणो आहे, ख़ुदि खे शरीर सम्झी करूं त बंधन पइजी वेंदो न। तो अंदर असांजी आत्मा कुझु ॿियो करणु चाहे थी, लेकिन असां हिन ॿारनि जी हिन गृहस्थी जे बंधन में बंधी आहियूं। पोइ हीअं लॻंदो ऐं मां सोचां मां आत्मा खे इहे सभु करणो आहे, इहो मुंहिंजो पाठ आहे, ऐं ॿियो मुंहिंजी आत्मा खे छा ॿियो करणो आहे त उहो बि उनजे लाइ बि टाइम निकिरी वेंदो ऐं सुठी रीति ख़ुशी ख़ुशी सां उहो बि कमु कंदासीं, इहो बि कमु कंदासीं। हिन समय माण्हू ॾिसो त माण्हू पंहिंजी गृहस्थी त ठाहे थो, शौक़ में शादियूं त करे थो, ॿार त पैदा थो करे, लेकिन आत्मा जी एतिरी सारी इच्छाऊं आहिनि, आत्मा खे एॾी सारियूं प्राप्ति करणी आहे। पोइ आत्मा पहिरियों तो समझी न, शौक़ में तो हुन शादियूं कई, ॿार पैदा कया, हाणे हुनजो शौक़ जागृत थी वियो, हाणे हुनजी इच्छाएं जागृत थी। वो आत्मा जो चाहे वो करे न सघे त ॿियो हिननि ॿियनि आत्माउनि जो बि बंधन थी वियो। जंहिं सभिनि जे लाइ शादी कंदा त पोइ गृहस्थी संभालणी पवंदी, ॿार संभालणा पवंदा, पोइ बंधन में बंधिजी थी वञे आत्मा। पोइ गृहस्थी त ठाहे थी, लेकिन दुख शांति तो थिए, आत्मा ॿियो कुझु करणु चाहींदी आहे, लेकिन हिन ॿारनि जे बंधन में बंधी वई आहे। हाणे ॿियूं आत्माउनि खे शरीर ॾिनो अथई त हुनजी पालना करणी, पोइ न ख़ुदि जो कमु करे सघे थी, न ॿारनि खे न गृहस्थी खे ठीक थी हलाए थी सघे। त बाबा हाणे चए थो कि हाणे सदा यादि रखो कि मां आत्मा खे सभु आत्माउनि सां गॾु पाठ वॼाइणो आहे ऐं मुंहिंजी आत्मा सां गॾु परमात्मा आहे, त परमात्मा जी शक्ति सां तव्हां उन्हनि आत्माउनि जी बि सुठी रीति परवरिश करे सघंदा, छोकी तव्हांजो पाठ आहे, तव्हांजो पाठ थी वियो न, त शादी कई मतिलबु तव्हांजो पाठ आहे, तव्हां ख़ुदि जो पंहिंजो नयो पाठ चूज़ कयो कि हाणे हुन आत्मा होॾे हुन गृहस्थी खे संभालंदो, ॿार पैदा कयो, तव्हां ख़ुदि ई त पंहिंजो पाठ चूज़ कयो, पर हाणे आत्मा जी कुझु ॿियूं इच्छा आहिनि, कुझु ॿियो करणु चाहे थी, त बाबा चए थो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करे कंदो न त उहो कम बि जल्दी थी वेंदो ऐं तव्हांजी जो इच्छाएं आहिनि उहो बि पूरी थी। ऐं असां कॾहिं बि ईअं न सोचंदासीं अगरि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे कर्म कंदासीं न त कॾहिं बि कर्म जे बंधन में न ईंदासीं। बंधन अची वियो न कि रोज़ सुबुह जो उथण पुॼे नथो, लेकिन त बि उथणो पवंदो आहे। ऐं ईअं ई मां सोचां कि मुंहिंजी आत्मा खे सुबुह जो उथी करे ईअं करणो आहे, छोकी मुंहिंजो पाठ आहे, मुंहिंजी आत्मा सां गॾु परमात्मा बि आहे, त उहो पाठ करे करे पोइ ठीकु आहे, थोरी देरि पोइ मां रेस्ट करे छॾां, मुंहिंजो पाठ आहे।
तो बंधन भी न थींदो, पाठ परमात्मा सां गॾु वॼाईंदासीं त संबंध में भी ईंदासीं। तो बंधननि खे छॾण लाइ, अहंकार खे छॾण लाइ, देह जो त सिर्फ़ आत्मा ही तो कराए थी न शरीर सां, देह थोड़ी तो करे। देह सां शरीर खे हलाइण वारी भी मां आत्मा न। त माण्हू मां शरीर खे सम्झी वेठो न त अहंकार ईंदो आहे, तो शरीर सां गॾु बंधन भी ईंदा आहिनि। मुंहिंजो 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 बंधन मुक्त थियण लाइ सभु कुछ परमात्मा जो सम्झी करे हुन सां गॾु करो। बि बाबा चए थो कि सदा हाणे जेको मां सचो परिचय खुद जो ॾिनो आहे, परमात्मा ही असांखे स्वयं जो परिचय ॾियण मथां खां हेठि आयो आहे। छो छोकि असांखे अलॻि अलॻि धर्म स्थापकनि परमात्मा जो परिचय ॾिनो, तो हर धर्म वारनि परमात्मा जो परिचय ॾिनई कि मथे परमात्मा खे निराकार रूप में याद करो, कि हुनखे गॉड चयो, कि अल्लाह चयो, कि परम पिता परमात्मा चयो। पर असां पंहिंजे देहनि में अटकी पिया आहियूं न। हिन समय स्वयं परमात्मा परम धाम का शो लथो आहे कि असांखे वरी खां खुद ही ॿुधाइण आयो आहे कि मुंहिंजी देह न आहे, मां विदेही आहियां, मूंखे निराकार रूप में मथे याद करो। तव्हांखे सभिनी एॾा सारा वॾा वॾा धर्म स्थापकनि तव्हांखे चयो कि मथे याद करो असांखे न। तो माण्हू हुननि जी मूर्ति रखंदो त उन्हनि जे बारे में ही सोचदो न, पोइ बुद्धि युक्त भगवान सां अची वियो न। समझो तव्हां देवी देवताउनि जी मूर्ति रखंदव, गुरुअनि जी मूर्ति रखंदव, हाणे समझो कोई गुरु गोविंद सिंह जी मूर्ति रखे त उनखे उहे ई ॻाल्हियूं यादि ईंदियूं न कि हिन कीअं लड़ाई कई, कीअं छा कई, कीअं जो बि पंहिंजे धर्म जे लाइ कई, उहे ॻाल्हियूं यादि ईंदियूं। लेकिन हुन कंहिंखे यादि कई इहे त यादि न ईंदो, हुनजी कहानी यादि अची वेंदी। पोइ सम्झो ध्यान त निराकार मां देहदारी में अटकी वियो न। हाणे सम्झो कोई देवी जी मूर्ति तो रखे, हाणे हुनजी आत्मा भी परमात्मा का शक्ति वतई, उस समय देवी जे रूप अस्त्र शस्त्रनि की ॾिसंदा रहंदा आहिनि। अस्त्र शस्त्रनि की ॾिसंदासीं त असांजे मन में भी ईंदो कि कोई मूंखे या बुरी दृष्टि सां ॾिसे ऐं करे त मां भी मार दूं अहिड़ी तलवार खणी। त बाबा चए थो शक्ति जे भी देवी देवता, देवी गुरु संत सन्यासी मूंखां शक्ति वतई त मूंखां वतई त मूंखे यादि करो न। तव्हां हुननि जी मूर्ति रखी करे हुननि जी जनम जे बारे में छो था सोचो, हुननि जी कहानियुनि जे बारे में छो था सोचो। भई प्राप्ति रेखा थी हुनखे यादि करो न। त इन करे असांखे न कोशिश करिए असांखे परमात्मा जी निराकार रूप खे यादि करणो खपे। ऐं घर में भी अगरि तव्हां मूर्ति रखो था त कोशिश करे कि भी देहदारी जी न यादि करो, कि परमात्मा जो सभिनि खे शक्ति ॾियण वारो अगरि हुनजो चित्र ही असांजे सदा साम्हूं रहंदो न त असांखे हुन द्वारा शक्ति मिलंदी रहंदी। बाक़ी त जंहिं भी जो भी कयो जीवन में, जी कठिनाई माण्हू थींदा आहिनि, हिन गुरुअ, हिन संत सन्यासी, हिन देवी ईअं कई, हिन जी तपस्या कई, लेकिन कई कंहिंखे यादि, जेके यादि कई तव्हां हुनखे यादि कयो न। तव्हांजे जीवन में भी त कठिनाई परेशानियूं आहिनि त तव्हां हुन देवी ऐं गुरु संत सन्यासी खे न यादि करे तव्हां भी परमात्मा खे यादि करो न, जीअं हुननि भी यादि कयो। पोइ हिन सां छा थींदो आहे, असांजो बुद्धि भटकजी वेंदी आहे, उहो दुख परेशानियूं स्टोरियुनि में ॻाल्हि हली वेंदी आहे। पर असांखे त दुख दूर करणो आहे न, असांखे त शक्ति खपे न। त हुननि जीअं शक्ति वठी असांखे भी हुन रीति परमात्मा खे यादि करे शक्ति वठणी आहे न। पंहिंजे जीवन में सुख शांति खपे न, परमात्मा जो साथ खपे, या हुननि जी जीवन कहानी ॿुधदे हुननि जो ई साथ करे वेही। त बाबा चए थो जीअं हुननि मूंखां शक्ति वठी तव्हां भी वठो, मुसां कनेक्शन रखो, कंहिं भी देहदारियुनि सां कनेक्शन न रखो, क्योंकि आत्मा की शक्ति परमात्मा द्वारा ही मिली सकती है। बाबा चए थो हाणे कॾहिं भी तव्हांजी कोई निंदा करे, तव्हांखे कोई
तव्हांजी तारीफ़ करे, तव्हांखे मान ॾे, तव्हांखे अपमान ॾे, तव्हां कुझु बि निंदा स्तुति मान अपमान जय पराजय में सम्झी स्तुति सदा हिकु रस है। हाणे ही ॻाल्हि त सदा ॿुधी हूंदी, लेकिन हिकु रस रहंदी आहे छो न रहंदी आहे? सिर्फ़ असां ॿुधंदा आहियूं, लेकिन असां हिकु रस रहूं हुनजे लाइ आत्मा में जो शक्ति आहे जो परमात्मा ॾींदो हुनखे यादि न कंदा आहियूं। तव्हां चओ मां त यादि कंदी आहियां, लेकिन हुनखे यादि करण लाइ त थोरो समय हिन सृष्टि खां पंहिंजो बुद्धियो घटाए हुन मथे परमात्मा वटि परम धाम में लॻाइणो। जॾहिं असांजी बुद्धि मथे लॻंदी न त असांखे कुझु बि मुख सां चइण जी न हूंदी। असांखे असांजो मन बुद्धि मथे ई हूंदो। अखियूं बंदि करे बि न, अखियूं खोले करे परमात्मा खे यादि करण जी कोशिशि कंदा न त सॼो ॾींहुं उहो अभ्यास सां असां गॾु रहंदा। अगरि तव्हां अखियूं बंदि करे भॻवान खे यादि कंदव तव्हांजी मूंखे ॾाढो सुठो अनुभव थियो। पर अखियूं खोले त वापसि दुनिया में अचणो न, त दुनिया में ईंदव त दुनिया में अची करे पोइ त यादि त गुम थी वई। उहो छा यादि कयो, छा अनुभव थियो, उहो त गुम थी वियो। त सॼो ॾींहुं कीअं मदद कंदो तव्हांखे? चवंदा मूंखे त सुबुह जो मां वापसि खां सुबुह ते वापसि खां ई अनुभव करा। पर हाणे पर दुख हाणे आहे दुनियादारी में त मदद त उते खपे न। अगरि असां बाबा चवनि था अगरि अखियूं खोले करे परमात्मा खे यादि कंदव न त उहो जो अनुभव थींदो, उहो जो शक्ति प्राप्त थींदी परमात्मा द्वारा, वो असांखे अखियूं खोले सॼो ॾींहुं कमु कंदोसीं त उहो अनुभव बि साथ में रहंदो, त उहो असांखे मदद कंदो आहे। उहो उन अनुभव सां अगरि असां सॼो ॾींहुं बिताईंदासीं न त असां सॼे ॾींहं में जो बि दुख परेशानी ईंदी आहे न त उन अनुभव में असां उनजे बारे में सोचंदासीं त उहो दुख परेशानी जे वातावरण सां मुक्त थी वेंदासीं। ऐं बाबा चए थो भई ॾिसो निंदा स्तुति मान अपमान जय सभिनि केसिस में असांजी स्थिति हिकु रस रहे, हुनजे लाइ मूंखां शक्ति खपे त असांखे परमात्मा खे शांति सां यादि करणो। अगरि असां मुख सां हुनजी महिमा ॻाईंदासीं, अखियुनि सां हुनजी महिमा जा कुझु बि ग्रंथ शास्त्र पढ़ंदासीं, हथनि में मालायूं जपंदासीं, आरती खणी उतारंदासीं, हथनि में पकड़ी करे मूर्तियुनि खे ॾिसंदासीं त असांजी बुद्धि त हेठि ई रही न, परमात्मा सां त लॻी न। वो परमात्मा सां लॻी न त शक्ति कीअं मिलंदी? बसि असां त ॻाईंदा ई रहियासीं न दुनिया में हेॾे होॾे चीजनि में असांजी बुद्धि भटकी रही। त असांखे शक्ति वठण लाइ थोरो समय हिन देह सां न्यारो थियणो, अखियूं खुलणी खपनि कि मां हिन देह सां न्यारी आत्मा परमात्मा खे निराकार रूप में यादि करूंगी तो हुनजी किरणियूं मुंहिंजे मथां अचनि थियूं, मुंहिंजे आत्मा में शक्ति बि भरजे। ॾिसां मां निंदा स्तुति मान अपमान जय पराजय हर परिस्थिति में समान स्थिति रहे, मां हलचल में न अचां। ये संकल्प करे परमात्मा का शक्ति वठणी आहे, मथे ॾिसणो न आहे, बसि अनुभव करणो आहे। सूरज जी किरणियूं मथे ईंदियूं आहे त ईंदियूं न, ये परमात्मा बि परम धाम असां यादि कंदासीं न त परम धाम मां असांखे किरणियूं ॾींदा रहंदा। त हिन सां छा थींदो, असांजे अंदरि शक्ति वधंदी। त ईअं असां जो भी सुठो सुठो ॿुधूं था कि परमात्मा जी तव्हां पोड़ी पढ़ंदा आहियो कि वो निर्भय है, उनखे कंहिंसां भय न लॻणु, उहो त आहे निर्भय, लेकिन निर्भय शक्ति त असांखे खपे न। उहो त मथे वेठो आहे, मथे कंहिंसां कुझु भय थोरी थींदो, लेकिन वो निर्भय आहे, वो निर्वैर आहे, वो अहिड़ो आहे, वो सुख करता है दुख करता है। त आहे त आहे मथे वेठो ख़ुदि आहे न, लेकिन खपे त असांखे न खपे त असांखे निर्भय शक्ति, निर्वैर रहण, सुख शांति ख़ुशी त असांखे खपे। उहो त सागर आहे ई सही, त हुनजी महिमा ॻाइण सां छा थींदो न,
भी वो खपे असांखे त असांखे कीअं मिले वो। जॾहिं असां चऊं था वो असांजो परम पिता परमात्मा वो असांजो पिता आहे त उहो त निर्भय आहे। मां मूंखे भय थो लॻे, मूंखे माण्हुनि सां वैर थो थिए, मूंखे हिक ॿिए सां नफ़रत थी अचे, मूंखे हिक ॿिए सां घृणा थी अचे, त मां कीअं उहो सभु धारण करां हुनजा गुण शक्ति। हुनजे लाइ तव्हां जॾहिं बि परमात्मा जी महिमा करो था न, सदा पंहिंजे खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे करो कि भई तू बि अहिड़ो आहे त मां तव्हांखे यादि थी करां त मूं में बि उहा शक्ति अचे। त निराकार रूप में परमात्मा खे यादि करे कंदासीं न कि तव्हां निर्भय आहियो, तव्हां सुख करता आहियो, दुख हरता आहियो। मां बि तव्हांजी संतान निर्भय आत्मा आहियां, मां भी दुख हरता सुख करता आहियां, मां भी सदा सुखी रहण वारी, सदा खुश रहण वारी। त मां भी चओ भी मुंहिंजो भी अहिड़ो आहे त मां भी अहिड़ी आहियां परमात्मा खे यादि करे, त उहा शक्ति असां में ईंदी। त हुनजी महिमा करे माण्हू उन्हनि खे वॾो त सॾाए थो, लेकिन असांखे हिन जीवन में पंहिंजी अवस्था सदा हिकु रस रखण लाइ उहे शक्तियूं असांखे खपनि। मथे त आई शांति ऐं शुद्धता, मथे त कोई अपवित्रता विकार बुराई आई न, शरीर ही न आहे त कुछ ऐसी भी ॻाल्हि आई न। त असांखे हिन सृष्टि में उहो सभु खपे। त परमात्मा चए थो मां अहिड़ो आहियां, मूंखे यादि करे तव्हां वठो ताकि तव्हांजे जीवन में त सुख शांति सां रहो, तव्हांजी स्थिति सदा थी रहे, अवस्था कॾहिं बि डगमग न थिए। छा चवणो, परमात्मा खां शक्ति वठणी आहे, असांखे बि अहिड़ो ठाहिणो आहे। उद्देश्य असांजो इहो हुजणो खपे। रोज सुबुह जो असांखे जो असां परमात्मा जी महिमा था करूं, हुनजो ज्ञान था ॿुधूं, त रोज सुबुह जो कोई न कोई होमवर्क पंहिंजे वटि नोट रखो कि अॼु मूंखे इहा ॻाल्हि जीवन में धारण करणी आहे, अॼु मूंखे हिन रीति खुद खे सुधारणो। अॼु सॼो ॾींहुं मुंहिंजी कोई अगरि कोई निंदा भी करे न, कोई मुंहिंजी तारीफ़ भी करे, त बि मां मुंहिंजी स्थिति आत्मा जी स्थिति हिकु रस रहंदी। हीअं न कोई मुंहिंजो अपमान करे त मां उदास थी वञा, कोई मुंहिंजी तारीफ़ करे त मां ख़ुशि थी वञा। मां त सदैव ख़ुशि आहियां, कोई मुंहिंजी तारीफ़ करे न करे, छोकी मां थोड़ी थी करां कमु। मां त आत्मा आहियां, पंहिंजी परमात्मा सां गॾु उहो मूंखां कराए थो। त सुठो थियो या बुरो थियो हुनजी जिम्मेवारी मुंहिंजी थोड़ी आहे। त हिन रीति असांखे ज्ञान खे प्रैक्टिकल लाइफ कर्मनि में लाए करे पंहिंजी स्थिति खे सदा ख़ुशि रखणो, हिकु रस ख़ुशी, हीअं न कॾहिं जास्ती ख़ुशी कॾहिं घटि ख़ुशी न। जीवन असां जीअण आया आहियूं, असां ई पंहिंजो जीवन चूज़ कयो आहे न। जेको बि आहे तव्हां चओ फलाने जे कारण मुंहिंजो अहिड़ो जीवन थियो आहे, लेकिन जो असां सोचदा आहियूं न असांजो जीवन असांजी सोच अनुसार ई हुननि माण्हुनि द्वारा ईअं थींदो आहे, लेकिन असां जो सोचदा आहियूं न उहो ई थींदो। केरु कंहिंजे जीवन में कुझु बि न करे सघंदो, कुझु बि न। बाबा चए थो ईअं थी न सघंदो आहे कि ॿिनि आत्माउनि जो हिसाब किताब न आहे ऐं उहो लड़नि था। कोई आत्मा कंहिंसां लड़ी न सघंदी आहे। परमधाम में सभु आत्माऊं हिकु साथ रहंदा हुयासीं, लेकिन हिन सृष्टि जे सत्युग में भी असां साथ हुयासीं, त्रेता में भी साथ हुयासीं, कोई लड़ाई झगड़ो कोई पाप न थींदो। ये त द्वापर युग खां असां ई बुरा कर्म कया आहिनि, जो असांजो ई हिसाब किताब ठहियल आहे। तॾहिं त अॼुकल्ह माण्हू हिक ॿिए खे मारनि था, लड़ाई झगड़ो था करनि, छो? उहो ई ॿ आत्माऊं छो थी लड़नि, उहो ई ॿिनि आत्माउनि में वैर छो आहे? तव्हांजो कंहिंसां आहे, तव्हांजो उन्हनि सां छो न आहे? अगरि कोई सही न थी थिए त आहे लड़ा, हाणे उहो उनमें अहिड़ा संस्कार, उहो ई तव्हां सभिनि सां छो थी लड़े? उहो ई आत्मा जंहिंमें लड़ाकू जो संस्कार आहे, त उहो सभिनि सां ई लड़े न। कंहिं सां त उहो ॾाढो सुठो हलंदा आहिनि ऐं कंहिं सां लड़दा आहिनि, ईअं छो?
अगर कंहिंजो संस्कार ही लड़ाई करण वारो हुजे पोइ त पूरी दुनिया सां ही लड़े, जाॾे वञे उते लड़े, परंतु हुन आत्मा जो हिसाब किताब हूंदो आहे सभिनि सां। तॾहिं केसां हुननि जो हिसाब किताब हूंदो आहे, या जेका जो माण्हू चईंदा न ॿिए जन्म में ये जानवर ठहींदे, ॿिए जन्म में ईअं ठहींदे, ॿिए जन्म में त या त हुनजे पिछले जन्म में वो कंहिंखां अहिड़ी बैड विशेस जेके माण्हू सिंधी में पिट चईंदा आहिनि इहे वठी आई हूंदी, कि हुनखे चयो हूंदो तूं जीवन में कॾहिं बि शांत न रहंदी, त इन करे उहा हिन जीवन में सभिनि सां अशांत थी करे रहे थी, त हुन आत्मा जे मथां तरस अचणो खपे न। त बाबा चए थो इहे सभु आत्माउनि जो हिसाब किताब हूंदो आहे, असांजे ई कर्म, असांजी सोच असांजे साम्हूं कीअं ईंदी आहे असांखे सम्झ में न ईंदो आहे, लेकिन बाबा हाणे असांखे ॿुधाए थो न सदा अगर कोई आत्मा अहिड़ी कहिड़े बि बुरे स्वभाव संस्कार वारी आहे न, हुनजे लाइ सदा जीअं माण्हू जो चईंदा आहिनि न दुआ करो, अरदास करो या प्रार्थना करो, ईअं ई वो आत्मा मुंहिंजो भाउ आहे, परमात्मा खे यादि करे हुन आत्माउनि जे लाइ सुठो सोच, ताकि हुनजा हिसाब किताब जल्दी चुक्त थी वञे, ताकि हुनजी सोच सुधरी वञे, ताकि हुनजो संस्कार सुधरा वञे। बुरे खे बुरो चईंदे 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 बुरो न ठाहे त तव्हांजो बि हिसाब किताब चढ़ी वेंदो। बुरे खे एतिरो हुनजे लाइ सुठो सोचो, एतिरो हुनखे सुठो चओ कि तव्हांजी दुआ हुनखे लॻी वञे, तव्हांजी सुठी सोच हुनखे लॻी वञे। इहो सुठो कमु आहे न, हिन कम में बिजी रहंदासीं न त फालतू कमनि में फालतू सोचण आपे ई खत्म थी वेंदो। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा सां यादि, बाप दादा खे यादि, प्यारो गुड मॉर्निंग। बाप दादा जो भी असांखे यादि प्यारो गुड मॉर्निंग, असांजो भी बाप दादा खे यादि प्यारो गुड मॉर्निंग। बाबा जी सभिनी ॿारनि खे नमस्ते। वरदान आहे मां शब्द जी स्मृति द्वारा पंहिंजे ओरिजिनल स्वरूप में स्थित थियण वारा देह जे बंधन सां मुक्त रहो। बाबा चवनि था हिकु मां शब्द उड़ाइण वारो और हिकु मां शब्द हेठि लाहिण वारो। मां चइण सां सदा यादि रहे मां निराकार आत्मा परमात्मा जी संतान। अंदर असांखे यादि हुजणो खपे कि मां खे देहवान न अचे, मां फलाणी जी धीअ, फलाणी जी ज़ाल, फलाणी जी मां, ईअं न अचे। मां आत्मा आहियां परमात्मा जी संतान। त देहवान समाप्त थी वेंदो त देह जे बंधन सां बि मुक्त थी वेंदो। छो जी मां शब्द देह अहंकार में लाए करे कर्म जे बंधन में बांधे छॾिजो, बंधे छॾिजो आहे कर्म जे बंधन। हाणे त सुबुह खां राति ताईं बंधल आहियो न, चाहींदे हुए बि छुटी नथा सघो न, त ईअं अगरि सोचो न मां आत्मा आहियां त तव्हां सुबुह खां राति ताईं उहो ई कमु कंदव, लेकिन बंधन में अची करे न कंदव, सुख जे संबंध में अची करे कंदव। तव्हां कल्ह खां करे ॾिसजो, कल्ह खां ईअं न सोचजो मां फलाणी जी मां आहियां, ज़ाल आहियां, जीअं जो बि संबंध सां मूंखे इहो कमु करणो आहे, न मां आत्मा खे करणो आहे परमात्मा सां गॾु। त तव्हांखे कॾहिं बि कर्म जो बंधन न ईंदो ऐं कॾहिं बि अहंकार बि न ईंदो। मां निराकार आत्मा आहियां, जॾहिं स्मृति ईंदी त देहवान देह अभिमान आपे ई खत्म थी वेंदो, कर्म जे संबंध में ईंदो, बंधन में न। तो तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। स्लोगन आहे निश्चित विजयी। निश्चिंत स्थिति जो अनुभव करण लाइ संपूर्ण निश्चय बुद्धि था कि असांजी त जीवन में विजय आई से सदा निश्चिंत स्थिति रहे। जीवन में विजयी त थींदासीं, लेकिन स्थिति सदा निश्चिंत रहे। छो जो परमात्मा मूंसां गॾु, तॾहिं असांजी बुद्धि में सदा परमात्मा ते विश्वास रहंदो, निश्चय बुद्धि थी वेंदसि। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।
ओम शांति।